بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. يجي دوستن کے خبرات سلسلو اسان جو जेको आहे فضائل الأعمال जेके मुस्तहब अमल आहिनि जेके असांखे नबी करीम चई वियो आहे त हीअ अमलनि में सवाब आहे, उन अमलनि जो असां थोरो उन ॾे वसियत कंदासीं दोस्तनि खे ऐं ॿुधाईंदासीं उन फज़ाइल। अॼु 13हों हिसो आहे। 13हों हिसो जेको आहे अॼु इहो छाजे बारे में आहे? इहो मन मात लहू अतफ़ाल व सबर, जंहिंजा के ॿार मरी था वञनि। काफ़ी माण्हुनि खे नंढा ॿार गुज़ारे वेंदा आहिनि दुनिया मां, पोइ सब्र करिणो पवंदो उन्हनि खे। सो उन्हनि जे बारे में हदीसूं जेके अचनि थियूं त तमामु उन्हनि खे फ़ाइदो आहे त जेको इंसान जो ॿार मरी थो वञे सब्र करे थो। इहा हदीस हिकिड़ी अचे थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन मात लहू थलाथतु अतफ़ाल लम यबलुगु अलबुलूग, जेके यानी कंहिंजा 3 ॿार मरी था वञनि नंढा ई, यानी अञा नंढा हुजनि या जवान न थिया हुजनि, उन्हनि जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त इल्ला अदखलहु अल्लाहु जन्नह बिफضल रहमतहु इयाहुम, अलाह से उनखे माउ पीउ खे जन्नती कंदो, पर इन में शर्त आहे त उन्हनि सब्र कयो हुजे। ऐं हिकिड़ी औरत आहे या रसूल अल्लाह जंहिंजा 2 ॿार, त नबी करीम चयो वरी 2, यानी हिकिड़ो बि गुज़ारे या 2 त बि इन में इंशाअल्लाह अजर अज़ीम मिलंदो उनखे माउ पीउ खे, पर इन में हुजे त सब्र हुजे। ॿी हदीस में अचे थो त इन लकुन लहू वजाअन मिनन नार, यानी हिकिड़ो दीवार थींदी दोज़ख में वञण माउ पीउ जो, जेके जंहिंजे 2 ॿार या 3 ॿार मरी था वञनि ऐं उहो सब्र कनि था ऐं यहतसिबु, ईअं न त माण्हू के हूंदा रोंदा आहिनि, रड़ियूं कंदा आहिनि, दाहूं कंदा आहिनि, इहे न, इहो अलाह जे हुक्म ते एतिराज़ आहे। पर जेको सब्र करे थो त इहे इंशाअल्लाह इहे ॿार जेके इहे सबबु हूंदा हिननि खे जन्नत वठी वञण, पर अक़ीदो सही हुजे, निमाज़ी हुजनि, ईअं न त यानी बेनिमाज़ी निभागा मुशरिक हुजनि पोइ जन्नत ॾे वञनि, इहो न आहे। उलमनि चवनि था जंहिंजो औलाद नंढो मरी थो वञे सब्र थो करे, इहो सबबु आहे त अलाह ताला इन्हनि जा गुनाह वालिदैन जा माफ़ कनि। ऐं ॿी बि आहे त ॿार जेके नंढड़ा गुज़ारे था वञनि त इहे जेके आहिनि कुन ऐश यानी शुफ़ा लहुम, क़यामत ॾींहुं जन्नत जे रिवायतुनि में अचे थो जन्नत जे दर ते बीठा हूंदा, अलाह खे सताईंदा त असांजा वालिदैन अचनि ऐं जन्नत में दाख़िल थियनि, यानी इहे बि हिकिड़ो शफ़ाअत कंदा। इंसान जो को औलाद गुज़ारे थो वञे त वॾी मुसीबत थी वञे उन मथां का पहाड़ थी करे ईअं, पर उलमा चवनि था त इन्हनि जो हिकिड़ो अदब सिखणो पवंदो इंसान खे त छा करे ऐं सब्र करे। छो ॾिस न छा बि कंदे रोंदे दाहूं कंदे जाम धक हणंदे पंहिंजे पाण खे लटा फाड़ींदा, हाणे ॿार जेको मरी थो वञे मोटी त कोन ईंदो, पर नबी करीम असांखे सेखारियो त इहो त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि व इन्ना इहो पई पढ़े त दिलि खे इंशाअल्लाह कुझु सब्र थींदो। बाक़ी ॾुख जेको थिए थो उलमा चवनि था त न भली उहो ॾुख नबी करीम खे बि थियो हुजे, नबी करीम जो छोकिरो इब्राहिम गुज़ारे वियो हो त ॾुख जेको आहे अॼु अखियुनि मां पाणी अचे थो। ॿार प्यारा आहिनि इंसान खे, दुनिया में पंहिंजी जान खां वधीक औलाद हूंदो आहे, उहो जाइज़ आहे, भली ॾुख हुजे पर ज़बान सां आवाज़ न कढे, रोए न। माउ पीउ जा ख़ासि औरत जेकी हूंदी आहे, माउ पंहिंजे पुट खे या न्याणी हूंदी त बि ॾाढो ॾुखियो थींदो आहे, पर हुनखे सब्र सेखारिणो पवंदो त सब्र करे, ऐं असांजा ॿार अॻिते जन्नत हूंदा, असांखे शफ़ात बि कंदा ऐं अॻिते असांखे मिलंदा। ऐं इंसान जेके असां पर वञूं उन्हनि खे तज़ियत त इहा दुआ नबी करीम असांखे सेखारियो आहे, अल्लाहुम्मा इजअलहु ज़ुख़्रन लिवालिदैहि व फ़रतन व शफ़ीअन वमुजाबा, अल्लाहुम्मा अअज़िम बिही उजूरहुम व सक़्क़िल बिही मवाज़ीनहुम वअल्हिक़हुम बिसालिहि सलफ़। इहा दुआ इहा असां उन्हनि खे यानी जे तज़ियत करे त माण्हू इहा उन्हनि खे वञी चए, छो जो हुननि खे दिलि टुटल आहे, उन्हनि खे इहा दुआ कंदे अलाह साईं त हीअ जेको औलाद जेको पुट जा थी गुज़ारे वई आहे त अॻिते हिननि जा शफ़ीअ थियनि, हिननि जे जन्नत जे दर हिनखे सॾु कंदा ऐं हिननि खे बि सब्र सिलवान थोरो दिलि में सुकून मिलंदो। इहा हदीस जेकी आहे हदीस अनस बिन मालिक قال रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन मुस्लिम यमूतु लहू थलाथ लम यबलुगु अल-हिन्स इल्ला अदखलहु अल्लाहु जन्नह बिफضل रहमतिही इयाहुम, मुत्तफ़क़ुन अलैहि, सहीह बुखारी मुस्लिम में हदीस आहे। नबी कहनि थो कंहिंजा 3 ॿार मरी था वञनि, नंढा जो बालिग़ न आहिनि, त इहे इन्हनि जे करे माउ पीउ खे इहे जन्नत वठी वेंदा इंशाअल्लाह, छो जो सब्र कई त इहे
इंशाअल्लाह जन्नत में वठी वेंदा। ऐं ॿी हदीस अबू हुरैरा जी आहे, उहा बि ईअं आहे, उन में बि थोरो फ़र्क़ु आहे। नबी अबू हुरैरा चए थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो, ला यमूतु लिअहदिन मिनल मुस्लिमीन थलाथ मिनल वलद ला तमस्सुहु अन्नार इल्ला तहल्लतल क़सम, मुत्तफ़क़ुन अलैहि। सही बुखारी में नबी इहो बि हदीस आहे। नबी करीम चए थो, जंहिंजा टे ॿार मरी था ऐं सब्र करे थो, उनखे उमेद आहे त उनखे दोज़ख न लॻंदी। छा खणी बि वॾो ॾोह हूंदो या मुशिरक हूंदो या छा, पोइ उनखे बि दोज़ख जे पाह लॻंदी, पर थोरे टाइम जे लाइ। हिते हिकिड़ी औरत आई, नबी करीम खे चई, या रसूल अल्लाह, सदाईं मर्दनि ॾे वञी थो, उन्हनि खे नसीहत करी थो। इहा अबी सईद जी ख़ुदरी जी हदीस आहे, मुतफ़क़ सही बुखारी मुस्लिम ई आहे। त उन औरत चयईंसि, या रसूल अल्लाह, असांजे लाइ बि टाइम कुझु कढे, रुॻो मर्दनि खे नसीहत थो करे, असां बि इल्मु सिखणु चाहियूं था। त नबी करीम चयो त फलाणे ॾींहं ते तव्हां गॾु थिजो। पोइ उते गॾु थियूं त पोइ नबी करीम उन्हनि खे नसीहत कई, औरतुनि खे उन्हनि खे नसीहत कई त सब्र सेखारीनि। इज्तमिअना यौम कदा व कदा, नबी फलाणी जॻह ते गॾु थिजो सभई माण्हू। पोइ नबी हिते आयो, फअल्लमहुन मिम्मा अल्लमहु अल्लाह, पोइ उलमा चवंदा उन्हनि खे नसीहत कई ऐं सेखारियईं। वरी उन्हनि खे चई, मिन इम्राअतिन तुक़द्दिमु थलाथ मिनल वलद इल्ला कानू हिजाबन लहू, औरतुनि खे चई त जंहिंजा टे ॿार मरी था वञनि त उन्हनि खे इहे दोज़ख खां हिजाब हूंदो। त हिकिड़ी औरत थी, फ़क़ालत इम्राअतुन व इस्नैन या रसूल अल्लाह, ऐं जंहिंजो ॿ ॿार मरी था वञनि, फ़क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व इस्नैन, खणी ॿ हुजनि, उहे बि इंशाअल्लाह शफ़ाअत कंदा ऐं दोज़ख खां हिन जा हिजाब विच में बीह रहंदा ॿार। इहा हदीस सही बुखारी मुस्लिम इहा बि आहे। त ॾिसो न केॾो फज़ल अज़ीम आहे इंसान खे, जंहिंखे बि या को पासे पाड़े वारो या को माइट हुजे जंहिंजो औलाद मरी थो वञे, त इहो बिशारत हुनखे ॾियो, हिनखे ॿुधायो इहो हदीसूं, त हुनजी दिलि जा हिकिड़ी थींदी। त अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए कि इल्मु सिखूं, फ़ज़ाइल अल अमाल सिखूं, मना ही आदाब नबूय्यत सिखूं। इल्म में हिकिड़ो वॾो शरफ़ इंसान जो आहे, दिलि जा थिए थी। इंसान त हूअं ई बि सब्र में हूंदो, उहो बि छा कंदो, भला मथो त कोन फाड़ींदो पंहिंजो, पर ॾिसो न, जंहिंखे इल्मु आहे त उहो नियत उन पंहिंजी सुठी हूंदी ऐं सब्र कंदो ऐं उनखे आसिरो हूंदो त अलाह साईं मूंखे अॼु अॻिते अज़ीम ॾींदो। त इहो आहे फ़ाइदो इल्म जो। बाक़ी इंसान जेके आम आहिनि माण्हू, उहे पिया धक खाईंदा। अलाह ताला असां तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इल्मु सिखूं ऐं उन ते यकीन हुजे ऐं उन ते अमल कयूं, अलाह जे तौफ़ीक़ सां। हदा अल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।